नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि तरफ़ां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधे रहिया अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, IBA जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्ताद टेस्ट पास कंदड़ ही उम्मीदवार आहिनि जिन मेरिट ते कामयाबी हासिल कई आहे, पर हिननि खे ऑफर आर्डर नथा ॾिना वञनि। ऑफर आर्डर छो नथा ॾिना वञनि ऐं उन जा कहिड़ा सबब आहिनि, अचो खां मालूम करियूं। ही गुज़िरियल 17 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि, अचो त संदन मालूम करियूं। असां कैंडिडेट्स लगभग उहे सभई कैंडिडेट्स टे दफ़ा पास थी चुका आहियूं। उन टे दफ़ा टेस्ट पास करण खां पोइ जेको आहे सो असांखे SNE जो बहानो ॼाणाए करे ही चवनि था त असां वटि SNE क्लियर न आहे। जीअं त अॼु असांजो हे 17 ॾींहं आहे जेको असां एहतजाज करे रहिया आहियूं ऐं मुसलसिल इहा हिकिड़ी डिमांड आहे त जेके 45 नसीराबाद तालुके जा रहियल कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे ऑफर आर्डर ॾिना वञनि। जे एहतजाज करण जो 17 ॾींहं आहे ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त नसीराबाद जे जेके बि रिमेनिंग कैंडिडेट्स आहिनि 45 उन्हनि खे जल्द खां जल्द ऑफर आर्डर जारी कया वञनि। जेके बि ऑफर आर्डर आहिनि जेके रहियल आहिनि 45 ऑफर आर्डर में जेके बि कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते ऑफर आर्डर ॾिना वञनि। साईं, पहिरें मरहले में तक़रीबन 23 आर्डर निकिता, पोइ बहानो ॿुधायूं त SNE कान्हे नसीराबाद तालुके खे। जॾहिं SNE जे हिसाब सां वरी असांजो मुज़ाहिरो थियो, जॾहिं हुननि जे मथां प्रेशर पियो त एट अ टाइम ॿिया 64 आर्डर निकिता, पोइ SNE पुकारो आहे। कैमरामैन सजाद कनोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।